अस्सलामु अलैकुम। अरब में हिंद ऐं सिंधियुनि जूं मुख़्तलिफ़ जमायतूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे वक़्त में मौजूदु हुयूं। अहिड़ीअ तरह ज़ुत या जत या जाट, मेद, सियाबचा, असावरा, अहमरा, ब्यासरा ऐं तकाकर या ठाकुर हितां जा रहाकू हुआ, जेके अरब मुल्क में मुख़्तलिफ़ कमनि ऐं धंधनि जे करे मुख़्तलिफ़ नालनि सां यादि कया वेंदा हुआ। उन्हनि जो मुख़्तसिर तारफ़ हीउ आहे। सभ खां पहिरियों ज़ुत, जाट या जत हिंदुस्तान जी मशहूरु कारे रंग जे जंगजू वेड़ू क़ौम आहे, जेका सिंध खां सवाइ मंसूरा जे भर वारे इलाइक़नि खां वठी मकरान ताईं पखिड़ियल पई हुई। बलोचिस्तान में ऐं हिंदुस्तान जे इलाइक़े पंजाब में उन्हनि जी आबादी हुई ऐं उहे माण्हू उन्हनि ई शहरनि खां अरब वेंदा हुआ। तारीख़ी रवस अरब मोरखन सिंधी क़ौम खे अक्सर करे ज़ुत या जत क़बाइल में बयानु कयो आहे। अहिड़ीअ तरह मुख्य अहम नाले वारनि क़बीलनि खे बि कॾहिं कॾहिं ज़ुत, जाट या जत जे बयाननि में शामिलु कयो वियो आहे। ॿी ज़ात हुई मेद, जे हिंदुस्तानी साहिली क़ौम आहे, जेका जहाज़नि ऐं ॿेड़ियुनि खे समुंड में फुरींदा हुआ। उन क़ौम जा ॻोठ सिंधु दरिया खां वठी हिंदुस्तान जे सरहदी इलाइक़े ओतकीन ताईं पखिड़ियल हूंदा हुआ ऐं सिंधु दरिया जे साहिली शहरनि खां वठी मुल्तान ताईं उन्हनि जूं आबादियूं हुयूं। पर गुजरात ऐं कोकन जे साहिली इलाइक़े में बि सामूंडी फोरू घणा आबाद हुआ, जिन खां उतां जा राजा ऐं बादशाह तंग हुआ। बाद में मुस्लमाननि उन्हनि खे ख़तमु करे छॾियो। उहे माण्हू ईरान जे बादशाह जे फ़ौज में शामिलु थी अरब वेंदा हुआ ऐं साहिली शहरनि में रहंदा हुआ। अहिड़ीअ तरह अरब मोरखन मेद क़बीले जे बयान में पिणु मुख्य अहम नाले वारनि क़बीलनि खे मेद जे बयाननि में शामिलु कयो आहे, जीअं करक या कोरक। टी ज़ात हुई सियाबचा। हिंदुस्तान जी मशहूरु क़ौम सियाबचा जो वतनी तालुक़ु बि सिंध ऐं हिंदुस्तान जे साहिल सां हो, ख़ासि करे सिंध जो इलाइक़ो उन्हनि जो मर्कज़ हो। चौथी ज़ात हुई अहमरा। अहमरा बि हितां जे साहिली इलाइक़नि सां तालुक़ु रखंदा हुआ, ख़ासि करे उहे माण्हू हितां खां अरब वञी पघार ते वापारी जहाज़नि जी हिफ़ाज़त ऐं निगरानी कंदा हुआ ऐं सामूंडी डाकुनि सां जंग कंदा हुआ। अहमरा अरबी लफ़्ज़ आहे जंहिंजी माना ॻाढ़ा आहे। चच नामू जे सिफ़े 86 मूजिबि जॾहिं चच ब्राह्मण आबाद ते कब्ज़ो ॼमायो त लोहानी जे जतन खे ज़लील करे हेठिया शर्त पका कयाऊं त सवाइ किन ख़ासि हालतनि जे तराड़ न खणंदा, बखमल ऐं रेशम जा कपिड़ा न पहिरींदा, संदन मथे चादर खणी सूटी बि हुजे, पर संदन हेठे चादर ज़रूरु ऊनी, कारे या ॻाढ़े रंग जी हूंदी। घोड़े ते हनू न रखंदा, मथो ऐं पेर उघाड़ रखंदा, घर खां ॿाहिरि निकिरंदा त कुता पाण सां खणंदा। हीउ जेको मथे बयान में इहो इलाइक़ो ब्राह्मण आबाद जे नाले सां बयानु कयल आहे, पर तहक़ीक़ी रव सां किथे किथे हिन खे बहमन आबाद बि चयो वियो आहे। पर इहो मौजूदा लाड़कणी ज़िले वारो भाङो आहे, जेको बुद्ध मज़हब वारनि जो मुख्य मर्कज़ हो, जेके बसंती रंग यानी हेॾो रंग, फिको रंग, ॻाढ़ाण ॾे माइल रंग वारा कपिड़ा पाईंदा हुआ। अरबनि जे वक़्त या खाउन अॻु में बि सिंध मुल्क में बुद्ध मज़हब जो ज़ोर हो, जंहिं करे उहे पंहिंजो लिबास ॻाढ़ाण ऐं गेरू रंग ॾांहुं माइल पाईंदा हुआ, जिन खे अरब मोरख अहमरा लफ़्ज़ सां ज़ाहिर कयो आहे। पंजी ज़ात आहे असावड़ा। असावड़ा ईरान जे बादशाह जी फ़ौज में सवारनि जे वॾनि उहिदनि ते फ़ाइज़ हुआ, जेके अरब में रहंदा हुआ। उन्हनि में हिंदुस्तानी सिंधी बि हूंदा हुआ। उन्हनि जो वतन सिंध जे साहिल खां वठी सरांदीप ताईं पखिड़ियल हो। असुल में सूर्य वंश आहे, जंहिंजो उचार सारिया बि आहे। सारिया खे जमा जी सूरत में असावड़ा लफ़्ज़ सां बि ज़ाहिर कयल आहे। छह ज़ात जेका हुई उहा आहे ब्यासरा। ब्यासरा बि हिंदुस्तानी हुआ। अरब वञी जहाज़नि जी निगरानी लाइ नौकिरी कंदा हुआ। उहे माण्हू बि सिंध खां वठी बम्बई जी हदनि सेमूर या चेमूर ताईं, जेको सिंध मुल्क जे हदनि में हो, रहंदा हुआ। अच्छा, सतईं जेका ज़ात आहे उहा आहे ठाकुर या तकाकर। ठाकुर सिंध ऐं पंजाब जा जंगजू बहादुर हुआ। उन्हनि हिंदुस्तान यानी सिंध ते मोहम्मद बिन क़ासिम जे हमले वक़्तु राजा ॾाहिर जी मदद में वॾी बहादुरी ॾेखारी। अच्छा, ठाकुर या तकाकर, ठाकुर, तकाकर, तकड़ी या ताकड़ जो जमा आहे। हीअ क़ौम ख़ालिस हिंदुस्तानी सिंधी आहे, जिन जी बहादुरी जवान मर्दी अरबनि में मञियल आहे। लिसानुल अरब किताब में लिखियलु आहे त तकड़ी सिंध जे फ़ौजी ऑफिसरनि मां हिक खे चयो वञे थो। उनजो जम तकाकर आहे। आख़िर में हा खे अजमियत जे करे लॻायो वियो आहे ऐं तहज़ीब में उनजो जम तकाकर आहे। मोहम्मद बिन क़ासिम त ठाकुरनि जी जंग हिंदुस्तान यानी सिंध जे उन्हनि ठाकुरनि जो ज़िक्र इस्लामी तारीख़नि में मोहम्मद बिन क़ासिम जो सिंध ते हमिलो ऐं उते जे राजा सां जंग जे सिलसिले में मिले थो। उनखां अॻु असांखे इन क़ौम जो ज़िक्र न मिली सघियो। फतुल बलदान में आहे त जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम मेरान या सिंधु दरिया खे पार करे कच्छ जे राजा रासुल ऐं राजा ॾाहिर जो पीछो कयो, त राजा पंहिंजे ठाकुरनि खे वठी मुक़ाबले में आयो ऐं हिननि ज़बरदस्त जंग कई। त उमेदु आहे त अॼु जो हीउ वीडियो अव्हां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे ज़रूरु लाइक कयो। त मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में।
तेसि ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।